मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। जनाज़ा नमाज में अगर कंहिं शख़्स जा कपड़ा पलीत हुजनि त उहो जनाज़ा नमाज़ पढ़ी सघे थो या न। अच्छा, इन ॻाल्हि जो साईं तमामु घणो ख़्यालु रखो त जनाज़ा नमाज़ जे अंदरि कंहिं बि बंदे जा कपिड़ा पलीत आहिनि त उहो जनाज़ा नमाज़ में नथो बीह सघे। असांजा तमामु जेके मुस्लमान जेके नमाज़ बिल्कुलु बि न आहिनि पढ़ंदा, नमाज़ जो वास्तो ई न आहे, पोइ ॾिसंदा मजबूरी में साईं हाणे माइट हे अगरि जनाज़े में न बीठासीं त हे चवंदो यार कहिड़े क़िस्म में तूं माइट आहे, पोइ पलीत कपिड़नि सां बि बीहो जनाज़े में। त यादि रहणु खपे जनाज़ो न आहे, इहो धोखो था ॾियो जनाज़े वारे खे। कॾहिं कंफर्म कंदो न जनाज़े में, कॾहिं अगरि कंहिं बि मैयत में वञणु थिए कंफर्म कंदो न, कंहिं आम माण्हू खां पुछो यार कपिड़ा त पलीत थी न, कपिड़ा पाका थी न, उहो चवंदो यार ख़बर न आहे, बसि वुज़ू कयां थो। हे इंतिहाई ख़तरनाक अमल आहे। मुस्लमान जी हिकिड़ी पहचान आहे, मुस्लमान हमेशह पाकाई खे फोकस कंदो आहे, हमेशह मुस्लमान पाकाई में रहंदो आहे। छाजे करे मुस्लमान 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो त पाकाई में रहंदो, ऐं कोई मुस्लमान नमाज़ पढ़े ई न, छा था सम्झो उनजा हर टाइम जेको आहे कपिड़ा पलीत रहंदा। त जनाज़ा नमाज़ जे अंदरि अगरि कपिड़नि खे थोरी बि पलीत लॻल आहे त जनाज़ा नमाज़ सर न थींदी। कपिड़ा तव्हांजा पाक हुजणु खपनि, वुज़ू थियल हुजे ऐं जनाब ते कंहिं क़िस्म जो कोई बि तड़ न हुजे, पोइ जनाज़ा नमाज़ में बीह सघो था, न त बीहो ई न। अलाह माफ़ करे असांजे मुस्लमान खे जनाज़ा नमाज़ बि नथी अचे। साईं पोइ अलाह अकबर करे बीहो, छा पढ़ूं साईं जेको वणेव त उहो ई पढ़ो। उन टाइम पुछा कंदा जनाज़ा नमाज़ जे अंदरि छा पढ़ूं, छा था सम्झो इल्मु कहिड़े दर्जे जो आहे, पोइ कहिड़े दर्जे जा तव्हां ऐं असां मुस्लमान आहियूं। जनाज़ा नमाज़ जेकी इंतिहाई आसान, 2 मिंटनि में नमाज़ कंप्लीट, मुस्लमान खे जनाज़ा नमाज़ नथी अचे। इहो मुस्लमान इरादो करे वेठो आहे या अल्लाह जन्नत आला मक़ाम ते पहुचाइजांइ। ॾिसो जन्नत जो मामिलो अलाह जे हथ में आहे। अलाह ताला कंहिं गुनाहगार खे जन्नत ॾेई सघे थो। अलाह ताला वॾे कंहिं आबिद खे जन्नत न ॾे, अलाह ताला नथो ॾेई सघे। जन्नत जो मामिलो अलाह जे वास्ते आहे, अलाह जे कंट्रोल में आहे। पर जन्नत खे हासिल करण जो कुझु रस्तो त आहे न। जन्नत खे हासिल करण जो कुझु रस्तो आहे। नमाज़ जेको आहे जन्नत खे हासिल करण जो रस्तो आहे, रोज़ा रखणु जन्नत खे हासिल करण जो रस्तो आहे, हज करणु जन्नत खे हासिल करण जो रस्तो आहे। त साईं जेको रस्तो आहे उन रस्ते खे त पकड़ियूं सही न। नमाज़ साईं नथा पढ़ूं, अलाह मालिक साईं अलाह ताला माफ़ु कंदो। अलाह ताला हिकिड़ी शइ फ़र्ज़ु कई आहे तूं मुस्लमान जे मथां, ऐं पोइ चई थो मां नमाज़ न पढ़ंदुमि, अलाह ताला माफ़ु कंदो। अलाह ताला गफ़ूर रहीम आहे। जेकॾहिं अलाह ताला गफ़ूर रहीम आहे, तव्हां खां वधीक इल्मु सहाबा खे आहे, तव्हां खां वधीक इल्मु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात खे आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न पिया फ़रमाइनि अलाह गफ़ूर रहीम आहे। 6 वक़्त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़नि पिया। 5 वक़्त जेकी असां पढ़ूं था, 6 तहज्जुद नमाज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़नि पिया। साहबा 5 वक़्त नमाज़ पाबंदी सां पढ़नि पिया। साहबा खे छा हिन ॻाल्हि जो इल्मु न हुयो त अलाह ताला गफ़ूर रहीम आहे। नादान मुस्लमान इल्मु न हुजण जे करे नादान मुस्लमान चए थो अलाह गफ़ूर रहीम आहे, नमाज़ नथो पढ़ा, अलाह ताला बख़्शींदो।